साईं, ता परेशान छो आयो? दरअसल गोठ जी एक मासूम ऐं गरीब न्याणी सां ॾाढा ई थी आहे। मूंखे हिन वाक़े जो तमामु घणो अफ़सोस थियो आहे। हिन वाक़े मुंहिंजो सुख चैन हराम करे छॾियो आहे। जेसिताईं आउं गुनाहगार ताईं न पहुचंदुसि तेसिताईं सुख जो साह न खणंदुसि। साईं, यो वाक़ियो केड़े टाइम थियो आ? ताके कोई अंदाज़ो आहे? इहो तूं छो पई पुछी? छा तोखे किथां का ख़बर पई आहे छा? साईं, मूंखे भला केर ख़बर ॾींदो? मां त बस इएं पुछां पई तव्हां खां। इहो मुंहिंजे लाइ को मामूली वाक़ियो न आहे। मुंहिंजे लाइ हिकु वॾो चैलेंज आहे। चैलेंज मुंहिंजे ॻोठ जी कंहिं न्याणे सां का बदअख़लाक़ी या उनते का बुरी नज़र अची वई त आउं ईअं सम्झंदुसि त उहा बुरी नज़र मुंहिंजी न्याणे ते अची वई। साईं, तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। राज जी माण्हुनि खे त तव्हां पंहिंजा बच्चा सम्झंदा आहियो। शहरोज़ खान, राज वारनि जी मोहबत खां त तव्हां चङी तरह वाक़ुफ़ हूंदो। कीअं शहरोज़ खान? शहरोज़ खे मूं शहर मां घुरायो ई नहीं करे आहे त जीअं उहो पंहिंजे ख़ानदानी रस्मुनि रीतुनि ऐं उसूलनि खां चङी तरह वाक़ुफ़ थी सघे। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो आहे त ही पंहिंजे ॻोठ वारनि ऐं राज वारनि जो साथ ॾे ऐं उन्हनि जो गर्जलो थी बीहे। साईं, इहो तव्हांजी सिख्या जो भरम शहरोज़ खान खे त रखणु खपे न। शहरोज़ खान, तोखे त ख़बर हूंदी त असांजे ॻोठ जे हिकु निहायती क़ाबिल एहतराम बुज़ुर्ग सावण फ़क़ीर जी न्याणी अगवा थी वई हुई। ऐं तोखे ख़बर आहे त उहा अधमुई हालत में रात मोड़ तां बनी मां मिली आहे। जी बाबा साईं, बाबा पर मूं त इहो ॿुधो आहे त उन छोकिरी खे घुटा ॾेई मारे छॾियो ऐं तव्हां था चओ त अधमुई थी आहे। चवंदा न आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। हवा कंदड़ खेसि मौल सम्झी राति छॾे विया हुते मोड़ ते। ऐं हिन वक़्तु छोकिरी अस्पताल में दाख़िल आहे। जॾहिं होश में ईंदी त ॾोहिनि जी ख़बर पइजी वेंदी। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।